अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाम जी अचण वारी एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद वेंदो सिधो राज़न वटि ऐं राज़न खे चवंदो मुंहिंजो भाउ मुंहिंजे हवाले कर ऐं मां तुंहिंजो भाउ तुंहिंजे हवाले कयां थो तूं मंसूर ख़ान सां ॿधल आहीं ऐं राज़न चवंदो तूं मंसूर ख़ान सां ॿधल आहीं। अहिड़े हिसाब सां हिक ॿिए ते गुस्सो बि कंदा हथियार बि सिधा कंदा ऐं सकून सां हिक ॿिए जी वरी ॻाल्हियूं कंदा ऐं ठरी वेंदा ऐं सौदो करण ते तयारु थी वेंदा हिक ॿिए जा भाउ वापसि करण जे लाइ। ऐं मंसूर ख़ान बदनाम थी चुको आहे। मंसूर ख़ान पंहिंजी इहा बेगुनाही पंहिंजे मथां दाग धोअण जे लाइ मुराद सां मिलंदो उनखे सम्झाईंदो मुराद न सम्झंदो। थी सघे थो अली ख़ान इन ॻाल्हि जो कुझु न कुझु वर्जाउ करे अली ख़ान खे बि शक मंसूर ख़ान ते आहे ऐं उहा गेम जेको आहे राज़न वारी उॾां घाटे में पइजी वई ऐं शाहनवाज़ ख़ान वॾी गेम खेॾियो। पोइ एपिसोड में तव्हांखे लगातार ॿुधायो त शाहनवाज़ ख़ान गेम में कामयाबु थी वेंदो। तोतल वारा हाशिम वारा हाणे गुम थी वेंदा नज़र बि न ईंदा तव्हांखे दोस्तो ऐं इन्हनि खे ॻोल्हण जे लाइ कोशिशि कंदो मंसूर ख़ान ऐं मंसूर ख़ान जा शहदा इन खे पकड़ण जी कोशिशि कंदा हिन सां धोखो कयो आहे असां बि हिननि सां धोखो कयूं आहे त हिन को हिसाब वठूं। बहरहाल मंसूर ख़ान जे लाइ वॾी मुसीबत थी वई ऐं अचण वारा सीन ज़बरदस्त थियण वारा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो राज़न जे लाइ बि को ख़ासि जेको आहे न सम्झ में ॻाल्हि नथी अचे की थोरो थोरो हुनखे शक पवे थो जेको आहे शाहनवाज़ ख़ान ते त उते मुराद कीअं पुॻो इहो को गेम त न आहे। हाशिम असांखे ॿुधायो थी सघे थो मुराद खे बि ॿुधायो हुजईं मंसूर ख़ान खे ॿुधायो हुजईं असांखे विढ़ाइण जी कोशिशि हुजे इन्हनि खे शक थोरो थोरो राज़न खे मुराद इन ते हाशिम ते पवे थो।